अस्सलाम वालेकुम दोस्तों। लवर्स स्टेट वर्जीनिया अमेरिका में तव्हां सां मुखातिब आहियां। सो तव्हां इहे पुठियां ॾिसो पिया, इहे बर्फ़ जेका पई आहे, स्नोफॉल थी ॾाढी, पोइ फुट खनि बर्फ़ बीजी वई। सो अॼु वरी सिजु निकितो आहे, बर्फ़ आस्ते आस्ते ॻरे थी, पर हे 2-3 ॾींहं हिनखे लॻंदा अञा। वरी मुंहिंजे ख़्याल में जुमे ते वरी फोरकास्ट में ॿुधायो अथऊं त वरी स्नोफॉल थींदी टियों दफ़ो बि। सो फ़िलहाल त चौधारी बर्फ़ ई बर्फ़ आहे, ॾाढी प्यारी। ऐं व्यूज़ बि घटिजंदा था वञनि आस्ते आस्ते, लॻे थो माण्हू चवनि था बसि हाणे रोज़ु ईअं ई हवाल कटींदो, घुमंदो वतंदो। व्यूज़ भली घटिजी वञनि, भला असांखे त वीडियो रखणी आहे न, डेली हाल वाल कुझु न कुझु ॾियणो आहे, कुझु तव्हां हाल वाल वठिणो आहे कमेंट्स जे ज़रिए। दोस्त आहे को मैसेंजर ते राब्तो कयईं, अब्दुल वहाब नालो अथसि, दुबई में। उन चयो त गुज़िरियल विलाग में तव्हां जेको कलाम चयो मंज़ूर सखराणी साहिब जो, उहो हिकु दफ़ो वरी ॿुधायो। मंज़ूर सखराणी जा त हूअं सभई कलाम मूंखे ॾाढा सुठा लॻंदा आहिनि, वणंदा आहिनि। सेवाइदा अचण वारा सारा। दोस्तो इहो यूट्यूब ते पियो अथव इहो कलाम, तव्हां उस्ताद मंज़ूर सखराणी पंहिंजे सुठे मधुर आवाज़ में ॿुधी सघो था। अब्दुल गफ़ार तबस्सुम साहिब जी शाइरी आहे, ॾाढी सुठी शाइरी आहे। हुन में को मिसरो बि आहे ईअं त, रोआं थो ईअं जीअं बरसाति में वहनि कंहिंजे घर जा निसारा। गफ़ार तबस्सुम साहिब कमाल जो शाइर आहे। अलाह हयाती ॾियनि, कुझु ॾींहं अॻु उनजी तबियत बि सही न हुई, हाणे त माशाल्लाह बहितर आहिनि। ॾाढा प्यारा नफ़ीस इंसान आहिनि तबस्सुम साहिब। शाइर हूअं बि तमामु हसास हूंदा आहिनि, नफ़ीस हूंदा आहिनि। तबस्सुम साहिब वरी अञा माशाल्लाह असांजी ख़ुशनसीबी आहे जो असांजी हुन सां मुलाक़ात थी। उस्ताद बुखारी साहिब सां मुलाक़ात न थी सघी हुई, छो जो उन दौर में ॿाहिरि घणो निकिरणु न थींदो हुयो। दादू में उहे रहंदा हुया 90s जे दौर में। व्यूज़ भली घटिजनि, यूट्यूब ते त घटि अचनि था व्यूज़, फेसबुक ते वरी बि सुठा अची था वञनि। फेसबुक ते रीच वधीक आहे माण्हुनि जी, यूट्यूब ते बि सुठा कमेंट्स अचनि था। व्यूज़ अचनि न अचनि, वीडियो डेली रखणी आहे। मां दोस्तनि खे बि इहो ई चवंदो आहियां, यूट्यूबर्स जेके आहिनि, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्स, त डेली वीडियो तव्हां रखो। कंसिस्टेंसी लाज़मी आहे, मुस्तक़िल मिज़ाजी ज़िंदगी में रखो, जेका मूं में न आहे। मूंखे बि वॾो अरसो थी वेंदो आहे वीडियो रखण में, पर हिते जीअं त टाइम आहे, घुमंदो थो वतां त वीडियो ठाहींदो थो वतां, रोज़ानो हाल वाल तव्हांखे ॾियां थो। सो मुस्तक़िल मिज़ाजी हुजे, तव्हां वीडियोज़ रखंदा रहो, काई न काई वीडियो तव्हांजी सुठी वायरल थी वेंदी ऐं व्यूज़ बि अची वेंदा। सो उस्ताद उमर शरीफ़ अल्लाह जन नसीब करे, उनजी फिल्म हुई मिस्टर चार्ली, उनमें शकीला कुरैशी आशिक़ हूंदो आहे, त चवंदा त आख़िर तुम मेरे पीछे क्यों पड़ गए हो। वो चंदस त भाई अपने तो ज़िंदगी का एक उसूल है, लड़की के पीछे ही पड़ जाओ, कभी न कभी तो सेट होगी। मुस्तक़िल मिज़ाजी, इहो त मिड़ई कॉमेडी जुमिलो हुयो। पर तव्हां पंहिंजे यूट्यूब चैनल जे लाइ मायूस न थियो। घणा असांजा दोस्त चवंदा आहिनि साईं यूट्यूब चैनल ते व्यूज़ नथा अचनि या फेसबुक ते। तव्हां कमु कंदा रहो, तव्हांजो कमु कोई न कोई किथे न किथे ज़रूरु ॾिसे थो। सम्झो, जीअं चवंदा आहिनि त महिनत चोर जी बि ज़ाहिर न थींदी आहे, हुनखे बि माल मिलंदो आहे ज़रूरु, न त आख़िर में मार त मिलंदी मिलंदसि, कुझु न कुझु मिलंदो ज़रूरु आहे। अॼु वरी सीउ बि आहे, सिज बि निकितो आहे, सो घुमंदो थो वतां। तव्हां बसि इहो वीडियोज़ ॾिसो, कमेंट्स ॾियो। गुज़िरियल वीडियो जेका रखी बर्फ़ वारी, ॾाढो सीउ हुयो। अॼु त वरी सीउ बि आहे, बर्फ़ हलाए करे या ॻरंदी, 2-3 ॾींहं लॻंदा। वीडियोज़ तव्हां रखंदा रहो, कुझु न कुझु ॻाल्हाईंदा रहो, ॿुधाईंदा रहो। दोस्त सुठो कमु कनि पिया। नज़ीर मेमन साहिबु आहे, गुलशन नज़ीर में रहंदो आहे शायदि, मुलाक़ात त न आहे, फ़ोन ते ॻाल्हि ॿोल्हि थींदी रहंदी आहे। कारोबारी आइडिया नाले सां पेज आहे हुनजो, कारोबार जा आइडियाज़ ॾींदो आहे, पाण बि कंदो आहे कारोबार, मुख़्तलिफ़ बाज़ारुनि में स्टॉल बि हणंदो आहे। या अदनान मुमताज़ आहे जीअं,
सुठो ॻाल्हाए थो पंहिंजे वीडियोज़ में, सिंध जे लाइ ॻाल्हाए थो, सिंध जे इश्यूज़ ते ॻाल्हाए थो। केॾी शांति लॻी पई आहे, सुकून केॾो आहे। माण्हू कमेंट्स में चवंदा आहिनि घुमे तूं त बर्फ़ में सीउ असांखे थो थिए हिते। वण बि छणी आहिनि सफ़ा, उन्हनि ते बर्फ़ पइजी वई आहे। हाणे हे वीडियो वरी गर्मियुनि में ॾिसण में मज़ो ईंदो, तव्हांखे थधिकार महसूसु थींदो बर्फ़ वारा वीडियोज़। ईअं हिकु अधु का गाॾी गुज़रे थी, गाॾियुनि जे मथां ई बर्फ़ पइजी वई आहे। 4-5 मिंट जो वीडियो हूंदो हुजे, वधीक हुजे 10-12 मिंट हुजे, पर 5-6 मिंटनि जो वीडियो ज़रूरी आहे। डेली माना तव्हांखे फेसबुक ते 24 कलाकनि खां पोइ वीडियो रखणी आहे यूट्यूब ते। हाणे हीअं महिल सिॼु साम्हूं आहे न, हिन करे सही लाइटिंग अचे थी। हीअं थींदो मां साम्हूं जीअं हीअं ऊंदहि थींदी सफ़ा, चहिरो मुंहिंजो अॻे ई आहे भलो, हीअं अचण सही थो अचे। ठीकु आहे न दोस्तो, 5 खां 6 मिंट थी विया आहिनि। कमेंट्स में ॿुधायो त वीडियोज़ मुंहिंजा कीअं था लॻनि तव्हांखे, ऐं चैनल खे बि सब्सक्राइब कयो, यूट्यूब चैनल खे, फेसबुक खे बि फॉलो कयो। रोज़ानो काई न काई सुठी वीडियो तव्हांखे ज़रूरु मां ॾेखारींदुसि, ॿुधाईंदुसि।